अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो केरु? दोस्तों अॼु पाण लेसन 1 स्टार्ट कंदासीं। त लेसन 1 में पाण पहिरियां पढ़ंदासीं पिनियन, प्लस में 4 जेके चाइनीज़ जूं टोन्स आहिनि उहे, प्लस में चाइनीज़ करेक्टर सुञाणींदासीं त चाइनीज़ जा करेक्टर कहिड़ा आहिनि। त सभ खां पहिरियां पाण पढ़ंदासीं पिनियन छा आहे। चाइनीज़ ॿोली जे हवाले सां रोमन लिखत खे पाण पिनियन चवंदासीं, या पाण चई था सघूं त इंग्लिश जा जेके वर्ड्स आहिनि उहो चाइनीज़ लैंग्वेज में तब्दील थियनि त उनखे पाण पिनियन चवंदासीं। जीअं हेठि मिसाल ॾिनो पियो आहे जोंगो, इहो वर्ड्स जेके आहिनि उहे इंग्लिश जा आहिनि पर इहो पढ़िबो आहे चाइनीज़ में, इनखे चवंदासीं पाण चाइनीज़ पिनियन। त इहो ई आहे जो चाइनीज़ पिनियन, इन खे पाण चवंदासीं जोंगो मतिलबु चीन। उमेदु आहे त तव्हांखे इहो चाइनीज़ पिनियन सम्झ में अची वेंदी। त अॻिते हलंदासीं पाण नेक्स्ट पॉइंट ते। त पंहिंजी नेक्स्ट पॉइंट आहे टोन्स। टोन्स छा आहे? चाइनीज़ में टोन्स छा खे चवंदा आहिनि ऐं टोन्स जा घणा क़िस्म आहिनि। त चाइनीज़ कोर्स में या चाइनीज़ सिखण जे लाइ 4 टोन्स इस्तेमालु कया वेंदा आहिनि, या चाइनीज़ खे ॻाल्हाइण जे लाइ 4 टोन्स इस्तेमालु कया वेंदा आहिनि। त स्लाइड में अखर लिखियलु आहे मां, 1 खां 4 नंबर ताईं अखर लिखियलु आहे मां, पर इन्हनि जे मथां जेके निशान आहिनि इहो टोन्स खे ज़ाहिर कनि था। त नंबर 1 ते आहे जेको पाण मां जेको चऊं पिया, उन जो जेको नंबर 1 जी टोन आहे उहो पाण पढ़ंदासीं। फस्ट टोन जंहिंखे चऊं पाण मां मतिलबु सिधो मां। त नंबर 2 ते आहे हेठि खां मथे, जेको निशान में ॾिनल आहे मां, माना हेठि खां थोरो छिकी पोइ वरी मथे। ऐं नंबर 3 ते आहे जेको थर्ड टोन पाण चऊं मां, मां मतिलबु जीअं निशान में ॾिनल आहे ईअं जो ईअं पाण इनखे कंदासीं, टोन्स में इस्तेमालु कंदासीं। ऐं नंबर 4 ते जेको लास्ट टोन आहे उनखे पाण पढ़ंदासीं मां। मां मतिलबु ईअं जल्दी हेठि किराइण वारो, मथां खां हेठि। मां मतिलबु ख़तमु थी वियो, हेठि अची वियो। पर इहो ख़ाली 4 टोन्स कोन्हे, पर इन 4 टोन्स में मतिलबु त इन 4 ई अखरनि जो मीनिंग्स बि अलॻि थींदो। हर अखर जी मीनिंग्स अलॻि थींदी टोन्स जे हिसाब सां। त तव्हां जेकॾहिं तव्हां टोन्स सिखी विया हूंदा त तव्हां हर अखर खे पाण अलॻि अलॻि उचारींदासीं। अगरि जेकॾहिं तव्हां टोन्स बि अगरि फस्ट वारो 4th में लॻाए छॾियो त मतिलबु तव्हां इन में मुंझी वेंदा। मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त जेकॾहिं इहो पाण 4 टोन्स सिखी वियासीं त पंहिंजो चाइनीज़ जो कोर्स जेको आहे उहो आसानी सां पाण सिखी वेंदासीं। त हाणे पाण पढ़ंदासीं त हिन हिकिड़े अखर मां 4 मीनिंग कीअं थियूं निकिरनि। त जेको मिसाल ॾिनो पियो आहे, पहिरियों अखर हिकिड़ो आहे मां, त इन पहिरें अखर जी मीनिंग आहे अमी, या पाण चऊं मां मदर। 2 जी आहे ॿधो, 3 जी आहे घोड़ो, ऐं 4 जी आहे ॻाल्हि ॾियणु। त इन जो मतिलबु त 4 मुख़्तलिफ़ मीनिंग्स आहिनि। अगरि जेकॾहिं असां टोन्स सिखी वियासीं त असांखे सभु मीनिंग्स बि अची वेंदियूं ऐं असां उहो मीनिंग्स जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। हाणे तव्हांजे लाइ आख़िर में इहो मश्क आहे जेको 4 मुख़्तलिफ़ आवाज़ आहिनि इन साॻी अखर में जेको मूं तव्हांखे ॿुधायो आहे। हाणे ज़ोर सां तव्हां इन्हनि खे पुकारियो, उचारियो, जीअं तव्हां पाण फ़र्क़ु महसूसु करे सघो। 4 मुख़्तलिफ़ टोन्स तव्हां पंहिंजो पाण इस्तेमालु करी पोइ मूंखे कमेंट्स में ॿुधाइजो त तव्हां केतिरा टोन्स सिखिया आहिनि। त उमेदु आहे त तव्हां इहो 4 टोन्स सिखी विया हूंदा। अगरि जेकॾहिं तव्हांखे का तकलीफ़ परेशानी थिए थी त तव्हां मूंखे कमेंट्स करे ॿुधाईंदा, ऐं मुंहिंजे चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा। तव्हांजी महिरबानी, शुक्रिया।